जिक्र क्योंकि नाज़रीन कराची में बहरिया टाउन इंतजामिया जो मलीर जे ज़मीनुनि ते कब्ज़ो ऐं ॾाढ बरक़रार आहे। ॻोठनि ते मुसलसल चढ़ाई करे ज़मीन ख़ाली करण लाइ तशद्दुद ऐं पुलिस जी मदद सां गिरफ़्तारियूं करे हीसाइण जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में ॻाल्हाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे। क़ौमी अवामी तहरीक जो सदर अयाज़ लतीफ़ पंजो साहब सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूद आहिनि। अयाज़ साहब अस्सलाम वालेकुम। अयाज़ साहब, मलीर जे ज़मीनुनि ते मुसलसल बहरिया टाउन जो कब्ज़ो ऐं ॾाढ बरक़रार आहे। ताज़ो वधीक ज़मीन ख़ाली करण लाइ ॻोठनि ते चढ़ाई करे मक़ामी माण्हुनि ते तशद्दुद कयो वियो आहे। हुननि खे घेले प्राइवेट गार्डन खां तशद्दुद कराए थाणनि ते घुरायो वियो आहे। छा चवंदा इन सॼे अमल ते तव्हां? हिटलर जॾहिं यूरोप ते कब्ज़ो पे कयो तॾहिं उन जी हिदायत हुई संदसि दस्तनि खे त बाबा माण्हू मरी वञनि असांखे ज़मीन खपे। फ्रांस जी ऐं बेल्जियम जी, इटली जी, यूनान जी, इन्हनि इलाइक़नि जी ज़मीन खपे। इंग्लैंड जी पोइ कोन कब्ज़े में फबिया। ईअं साॻी तरह टिका ख़ान जॾहिं वियो तॾहिं चयूं बंगालियुनि जी ज़मीन खपे, बंगाली न खपनि। सो साॻियो फार्मूलो सिंधियुनि सां थिए पियो त सिंध जा माण्हू भले वञी वेहनि, चढ़ी वञी गोरख हिल ते ऐं नंगर पार्कर जे कारूंजर जबल ते वञी गुम थियनि। असांखे उन्हनि जा शहर खपनि, असांखे उन्हनि जी ज़मीनूं खपनि। उन्हनि खे धिका ॾेई लतूं हणी उन्हनि खे रतो रत करे उन्हनि जा मथा फाड़े उन्हनि खे वारनि खां गहले उन्हनि खे पंहिंजे वतन मां कढी उछलाईंदासीं ऐं असीं पार्टनरशिपूं कंदासीं बिल्डरनि सां। बिल्डर ऐं असीं पार्टनरशिप करे सिंध जूं ज़मीनूं 1000 एकड़ बिल्डरनि खे ॾींदासीं। पोइ बिल्डर असांखे हर विला में, हर फ्लैट में, हर प्लाट में 50% असांजो हिसो हूंदो। पोइ असीं हुकूमत बि कंदासीं, 50% हिसो बि रखंदासीं ऐं उहे बिल्डर सिंध खे लुटींदा ऐं असां रुॻो बयान वेठा जारी कंदासीं, टीवी ते ख़बरूं वेठा कंदासीं त सिंध हुकूमत हिन में पंहिंजो एक्शन खणंदी। तंहिंजे करे हीउ सिंध जे ज़मीनुनि ते रुॻो कब्ज़ो कोन्हे, हीउ सिंध जे वहदत ते, सिंध जे मुस्तक़बिल ते, सिंध जे इक़्तिदार ऐं आला ते। हींअर ॾिसो त सिंध असेंबली में घणा माण्हू आहिनि जेके सिंधी नथा ॿोली ॻाल्हाए सघनि। क़ौमी असेंबली में घणा नुमाइंदा आहिनि सिंध जा जेके सिंधी नथा ॼाणनि। सेनेट में घणा माण्हू मोकिलिया था वञनि जेके असलोका सिंधी न आहिनि। हाणे जॾहिं हिननि इलाइक़नि मां असलोकनि सिंधियुनि खे लतूं हणी, डंडा हणी, ज़ख़्मी करे कढंदा, हिते ॿिया धारिया आबाद कंदा ऐं उहे MNA MP थींदा ऐं उहे अची हिन जेका करप्ट माफ़िया आहे सिंध जी हुकूमत जी, उन जे तर्जुमान बणिजी उहो सिंध खे लुटींदा, वसीला लुटींदा। मूंखे त हैरत आहे त इन में जेके सिंधी ऑफिसर शरीक आहिनि हिन ज़ुल्म में, जेके हूअं सॼो ॾींहुं पोइ रिटायरमेंट खां पोइ या वरी कंदा आहिनि माण्हुनि खे हिदायतूं कंदा आहिनि त हीअं कयो हूअं कयो, या वरी वेही माण्हुनि खे सम्झाईंदा आहिनि त असां जॾहिं इक़्तिदार में हुआसीं या असीं ऑफिसर हुआसीं त असांजो वॾो ज़ुल्म थियो सिंधी हुअण जे करे। उहे ख़बरूं करे उहे हींअर असिस्टेंट कमिश्नर आहिनि, उहे हुते DC आहिनि, उहे हुते DSP ऐं इंस्पेक्टर आहिनि। उहे सभु गॾु थी हीअ जेके जोखिया आहिनि, हीअ बुरफ़त आहिनि, हीअ कलमती आहिनि, हीअ जेके बि ज़ातियूं आहिनि, हीअ उन्हनि सभिनी ज़ातियुनि जूं असलोकियूं ज़मीनूं आहिनि। ही इन्हनि गबोलनि जूं हज़ारे सालनि खां ज़मीनूं आहिनि। उन्हनि ज़मीनुनि ते जीअं उन्हनि खे लॾायो पियो वञे ईअं रवैयो त पंहिंजे महकूम क़ौम सां बि कोन थींदो आहे। सिंध हुकूमत रुॻो नोटिस वठी छॾियो, एक्शन खणो, असां नोटिस वठी छॾियो, फलाणे हीअं करे छॾियो। सिंध हुकूमत इहो छो नथी मञे त बाबा असीं हिन एंटरप्रेन्योरशिप में, हिन कारोबार में, हिन कारपोरेट सेक्टर जे धंधे में असां भाङे भाईवार आहियूं। असां हिन में का बि मुदाख़लत कोन कंदासीं। ऐं अदालतूं बि ख़ामोश आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत बि ख़ामोश आहे। अच्छा जी, अवां ज़िक्र कयो त नोटिस वरिता पिया वञनि सिंध हुकूमत पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां। छा अवां सम्झो था त सिंध हुकूमत खे या पाकिस्तान पीपल्स पार्टी खे अञा वधीक असराइतो क़दम खणण जी ज़रूरत आहे? अमली क़दम कोन खयो पियो वञे, सिर्फ़ु बयानबाज़ी कई पई वञे? सिंध जा माण्हू हाणे सम्झनि पिया, अॻे सम्झंदा कोन हुआ, हाणे आहिस्ते आहिस्ते जीअं डंडा लॻी माण्हू वेझो डुक थिया, जीअं लुक लॻी तीअं रुक थिया। सो इहे माण्हू पाण सुठो पिया करे, पीपल्स पार्टी सुठो पई करे, दिघी नज़र में सुठो पई करे। सिंधियुनि खे अहिड़ो बुछड़ो कजे, सिंधियुनि खे अहिड़ा डंडा हणजनि, सिंधियुनि खे अहिड़ो ज़मीन ते केराए चिपाड़जे जो सिंधियुनि खे ॻाल्हि सम्झ में अची वञे त हुकूमत हिननि जी, सिंध हुकूमत हिननि जी आहे। सिंध में पुलिस, इंतज़ामिया, रेवेन्यू खाता हिननि वटनि, मुख़्तियार तपेदार हिननि वटनि ऐं ही वीचारा नोटिस पिया वठनि। नोटिस वठणु खपे तव्हांखे, मूंखे, पंहिंजे वस में कुझु न हुजे पाण वठूं नोटिस। जिन वटि इख़्तियार हुजे, जंहिंजे हथ में पाणीअ जो गिलास हुजे, सो ॿिए खे प्यारण जे बजाए उहो उञो वेठो रड़ियूं करे मरां थो, हू गिलास जंहिंजे हथ में आहे पाणी जो, सोचे मूं तुंहिंजो नोटिस वरितो आहे, वीचार कयो वेंदो त तोखे पाणी ॾिजे या न ॾिजे। सिंध हुकूमत कराए पई नथा। हीउ सॼो जेको ज़ुल्म आहे सो सिंध हुकूमत ख़बर कान्हे। तव्हांखे, मूंखे ख़बर आहे, सिंध टीवी खे ख़बर आहे, सिंध जे कंदकोट कराची खां वठी नंगर पार्कर ताईं माण्हू खे ख़बर आहे। सिंध हुकूमत जे वज़ीरनि खे ख़बर कान्हे, से नोटिस पिया वठनि। सिंध हुकूमत खे छा करिणो आहे? एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर जारी करिणो आहे। बाबा वञो, पुलिस वञी जेके माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जे दरख़्वास्त ते FIR कटियो उन्हनि जे ख़िलाफ़ जिन उन्हनि ते हमिलो कयो। ऐं त मुतालबो थो कयां त न बिल्डर माफिया खे गिरफ़्तार करणु खपे। बहरिया जे सरबराह खे, मलक रियाज़ खे, सभिनी ते FIR कटे सभिनी खे गिरफ़्तार कयो। सॼी सिंधियुनि जूं ज़मीनूं ख़ाली करायो, उनखे रेस्टोर कयो।
जिन अॻूणियुनि ज़मीनुनि ते कब्ज़ा थिया उन्हनि खे वापसि कयो। संत जे माण्हुनि खे ज़रदारी साहिब खे 20 सालनि खां इक़्तिदार में विहारे वेठा आहिनि ऐं ज़रदारी साहिब मोट में सिंध जे माण्हुनि खे जूता पियो हणाए, डंडा पियो हणाए, हुनजी बेइज़ती पियो करे, सिंध जे असलोकनि माण्हुनि खे संदनि धरतीअ तक गले कढे पियो। इन जो हुननि खे हिसाब किताब ॾियणो पवंदो। देरि सवेर थींदी पर हिसाब किताब थींदो। अच्छा, मुख़्तसिर अयाज़ लतीफ़ पडू साहब, असां अवां खां इहो पुछणु चाहींदासीं त अवामी तहरीक पारां कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे या जेके क़ौम परस्त धुरियूं आहिनि, अॻवान आहिनि, उन्हनि कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे? एहतिजाज जी शक्ल में छा अमल कयो वेंदो अवां पारां? अदा गुज़िरियल 4 ॾींहंनि खां क़ौमी अवामी तहरीक सॼे सिंध में एहतिजाज कया। सिंध जे हिकिड़े हिकिड़े ज़िले, हिकिड़े हिकिड़े तहलके में। कल्ह जीअं मूंखे ख़बर पई, असां पार्टी अॻवाननि सां स्टैंडिंग कमेटी सां मुशावरत कई। असां वटि ऑप्शन आयो त सुभाणे यानी अॼु जे ॾींहं ते असीं सॼे सिंध में हड़ताल जी कॉल ॾियूं। पर लॉकडाउन खां अॻु में हीउ आख़िरी ॾींहुं हो। सिंध जा माण्हू अॻु में ई कोविड जे करे बुखिया आहिनि, बेरोज़गार आहिनि। तंहिंजे करे अॼु सॼे सिंध में असां एहतिजाज जी कॉल ॾिनी आहे। हींअर सुबुह खां सिंध जे हिकिड़े हिकिड़े शहर में एहतिजाज जी कॉल ते मुज़ाहिरा पिया थियनि। ऐं सॾु थो ॾियां सिंध जे समूरनि क़ौम दोस्त माण्हुनि खे, समूरनि बाशऊर माण्हुनि खे, सियासी पार्टियुनि खे त गॾियल हिकमत अमली जोड़ियूं। ही बहरिया, ही बिल्डर, ही कब्ज़ागीर असां खां ॾाढा कोन्हनि। पर मसइलो इहो आहे त जिते बि असीं आलमी फोरमनि ते, मुल्की फोरमनि ते ॻाल्हायूं था, उते असांखे चयो थो वञे त तव्हीं चूंडींदा त फलाणनि खे आहियो, सिंधी वोट त फलाणनि खे ॾींदा आहिनि, असां सां त उहे ॻाल्हाइनि, तव्हांखे त सिंधी वोट कोन ॾींदा आहिनि। सिंध जे क़ौम परस्तनि खे, सिंध जे मज़हबी पार्टियुनि खे, सिंध जे क़ौम दोस्त इनकलाबी पार्टियुनि खे, प्रोग्रेसिव पार्टियुनि खे सिंधी त वोट कोन था ॾियनि। वोट त ॾियनि था बिजा तीर बिजा ते। तंहिंजे करे असीं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। पर बहरहाल असांखे हींअर सिंध खे मोबिलाइज़ करणो आहे। अॼु सॼे सिंध में एहतिजाज आहे। ऐं सभिनी धुरनि खे सॾु थो ॾियां त गॾिजी हिकिड़ी अहिड़ी हिकमत अमली जोड़ियूं जो हिननि सभिनी सिंध सां ज़ुल्म कंदड़ माण्हुनि खे पंहिंजे अंजाम ते पहुचायूं। ठीकु आहे अयाज़ लतीफ़ पडू साहब, वरी महिरबानी।